now my topic is pronoun. आप इंग्लिश में ने वस्त्र देना नाम पर सिंधी में a word which is used instead of noun is called pronoun. A word which is instead of noun is called pronoun. Very good. उनके pronoun से वो आप देखे इसमें बदलाव कम अच्छे मिसाल तौर you, we, are, she, it ये आने मेरा मिसाल है। शाबाश। आना तमाम सिंधी में नहीं वस्त्र बुधाइना ज़मीन माना ज़मीन एरो लफ्ज़ जेको इसमें बदला कम अचे उन्हें ज़मीन चइबो आहे। शाबाश। मिसाल तौर तूं हुई असीं असां वग़ैरह जीअं मां हिन अगर मां हिन चवंदमि त डुबे तूं उथी बि त इहो थींदो इसम मां न चवंदमि त तूं उथी बि इशारो करे त इहो थींदो ज़मीर ऐं अगरि चवण सां त तूं उथी बि तूं नालो कंदा त तूं उथी बि इन मां भलो आहे त ईअं चवंदो सभु उथी बि सभु उथी बीहंदा। शाबाश। ज़मीर छो इस्तेमालु कंदा आहियूं? ज़मीर खे छो इस्तेमालु कंदा आहियूं असां? ज़मीर छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? ज़मीर इन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं हर बार रिपीटिशन अचे नाउन जी। शाबाश।